एक सियासतदान जेल मां निकरण ऐं ॿियो बचण लाइ चूंड विढ़ी रहियो आहे। पीपल्स पार्टी हर दौर में अवामी सियासत कई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कोहाट में वर्कर कन्वेंशन खे ख़िताब। संदसि चवणु आहे त नवाज़ शरीफ़ ऐं पीटीआई बानी 18 तरमीम ते अमल न कयो। हू मज़दूरनि खे हक़ पहुचाइण लाइ चूंड रही आहिनि। पीपल्स पार्टी रिवायती विरहाङे जी सियासत खे दफ़न करे छॾियो आहे। चूंडुनि में कामयाब थी औरतुनि खे संदनि बुनियादी हक़ ॾियारिया वेंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो केस जूं हक़ीक़तूं साम्हूं आणण जो मुतालबो। खुसदार में धमाको, सीटीडी जो एसएचओ शहीद, 2 ॼणा ज़ख़्मी। धमाको एसएचओ सीटीडी जी गाॾीअ वेझो थियो। धमाके में एसएचओ मोहम्मद मुराद शहीद थी वियो। निगरान घरू वज़ीर सरफराज़ बुगटी चयो आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग पूरी क़ौम खे विढ़णी आहे। सीटीडी ऑफिसरनि ते अदलिया जे हुक्म ते केस दाख़िल कया विया। इलेक्शन कमीशन आम चूंडुनि जूं तयारियूं मुकमल करे वरतियूं। ईंदड़ हफ़्ते ताईं चूंडुनि जो शेड्यूल जारी करण जो इम्कान। अॼु ताईं को शेड्यूल जारी नाहे कयो वियो। तर्जुमान इलेक्शन कमीशन। पाकिस्तान तरफ़ां हिकु भेरो ॿीहर आलमी बिरादरी खां ग़ज़ा में जंगबंदीअ लाइ कोशिशूं वठण जो मुतालबो। सदर ममलिकत आरिफ अलवी इंसानी हक़नि जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम में चयो आहे त इसराइल फ़लस्तीनी शहरनि जी नसलकशी करे रहियो आहे। आलमी बिरादरी कश्मीर ते ज़ुल्मनि ख़िलाफ़ भारत खे जवाबदार करार। निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ चयो आहे त इसराइल ग़ज़ा में इंसानी हक़नि जी संगीन भञगड़ी करे रहियो आहे। आलमी बिरादरी कश्मीर जे हक़नि लाइ भारत ते दबाव विझे। आलमी बिरादरी ग़ज़ा में बिना देर जंगबंदीअ लाइ कोशिशूं वठे। इसराइल जी रियासती दहशतगर्दी जारी। ॾखण ग़ज़ा ते बमनि जो वसकारो। वधीक 250 फ़लस्तीनी शहीद, 2300 ज़ख़्मी। ख़ान यूनिस, नसीरात ऐं जबालिया पनाहगिरी कैंप खे निशानो बणायो वियो। अल नसर ऐं अल अक्सा शुहदा इस्पतालूं ज़ख़्मियुनि सां भरिजी वयूं। जबालिया पनाहगिरी कैंप जो चौक इज्तमाही क़ब्रिस्तान में तब्दील। जीडीए पार्लियामेंटी बोर्ड जो ऐलान करे छॾियो। पीर पगारो ऐं सफ़दर अब्बासी बोर्ड जा चेयरमैन मुक़रर। जीडीए जे इतलात सेक्रेटरी मूजिब जीडीए जो पार्लियामेंटी बोर्ड 13 मेंबरनि ते ॿधल आहे। चूंडुनि में हर तक ते भरपूर हिसो वरितो वेंदो। अॻूणे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पीपल्स पार्टी आम चूंडुनि जी तयारी मुकमल करे वरिती आहे ऐं मुख़ालिफ़ क़ुवतुनि सां भरपूर मुक़ाबिलो करे ॿीहर इक़्तिदार में ईंदी। इलेक्शन कमीशन खे जल्द चूंडुनि जे शेड्यूल जो ऐलान करणु घुर्जे। मातली खे ज़िले जो दर्जो ॾियारण वारे अवामी मुतालबे वारे सवाल ते मुराद अली शाह चयो त पीपल्स पार्टीअ जी हुकूमत ईंदी त मातली वासियुनि जो जेको मुतालबो हूंदो उन ते अमल कयो वेंदो। पाक फ़ौज जे शहीद जवान सवार मोहम्मद हुसैन निशाने हैदर जो 52हों शहादत जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिस चीफ पारां शहीद खे भेटा पेश। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त 1971 जी जंग दौरान सवार मोहम्मद हुसैन अकेले सिर 16 भारतीय टैंकनि खे तबाह कयो हो। गंबट में वापडा कादोनी भरिसां नौजवान नारी बेहोशी वारी हालत में हथ। इतला ते पुलिस छोकिरीअ खे खणाए गंबट सिटी अस्पताल दाख़िल करायो। पुलिस मूजिब नारी जी बुशरा सोलंकी जी सुञाणप घरनि में पोरियो कंदी आहे। मुड़ुस सां संदसि मसइलो हलंदड़ आहे। ऐं गौसपुर जे दुरानी महर जे कचे वारे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स जो रूपोश जाब्तान जी गिरफ़्तारी लाइ गॾियल ऑपरेशन। ॻोठ घणो खान भयो में कैंप क़ाइम ॾोहारियुनि ऐं कानून लागू कंदड़ अहलकारनि में फायरिंग। इलाइक़े में ॾहका वारी सूरत हाल।